शौकत मीरानी। अॼु मां तव्हांखे मतिलबु मुसलसल तालीम जे लाइ जेको आहे क्लिस्टन भई कोशिशि इहा आहे त तालीम जे लाइ जेको आहे सॼे तव्हांखे रहनुमाई सिंध जा शागिर्द, सिंध जा उस्ताद ऐं इदारा। अॼु मां तव्हांखे पेरेंट्स टीचर मीटिंग जा फ़ाइदा ऐं पेरेंट्स टीचर मीटिंग में छा छा थो थिए, उहो केतिरनि शागिर्दनि जे लाइ केतिरो बहितरु आहे, पेरेंट्स जे लाइ केतिरो बहितरु आहे, इंटरेक्शन केतिरी थी थिए। त ओवरऑल पेरेंट्स टीचर मीटिंग, हाणे पेरेंट्स टीचर मीटिंग में 4-5 फ़ाइदा अहिड़ा आहिनि जेके स्टूडेंट्स जे फेवर में आहिनि। हाणे पहिरियों इहो आहे त हेल्दी रिलेशन्स डेवलप था थियनि। हिकिड़ो पेरेंट्स ऐं टीचर जे विच में हिकिड़ा बहितरीन तालुकात डेवलप था थियनि ऐं बहितरीन तालुकात जेके डेवलप था थियनि उहे छाजे लाइ था थियनि त हेल्दी रिलेशन बिटवीन द टीचर एंड पेरेंट्स इज फर्स्ट बेनिफिट। ॿियो नंबर ते जॾहिं हेल्दी जेको आहे सो पेरेंट्स ऐं टीचर जे विच में तालुकात बहितर था थियनि ऐं उन्हनि जी इंटरेक्शन बहितर थी थिए, कम्युनिकेशन बहितर थी थिए, विहनि था गॾु, त हुन में ॿियो नंबर फ़ाइदो इहो आहे त शागिर्दनि जे लाइ, ॿारनि जे लाइ असां जॾहिं गॾिजी वेंदा आहियूं त ॿारनि जी वेलफेयर जे लाइ सोचींदा आहियूं त टू वे टू डिस्कस अबाउट द वेलफेयर ऑफ स्टूडेंट। हिकिड़ो त इहो थियो। उन खां पोइ जेके अकेडमिक्स में नंबर 3 ते अकेडमिक्स या नॉन अकेडमिक्स जेके शयूं आहिनि उनजी प्यूरिफिकेशन थी थिए। पाण में जॾहिं वेंदा आहियूं असां ऐं पाण में जॾहिं डिस्कस कंदा आहियूं त उनजे इख़लाक़, अदब, तालीम, अकेडमिक, नॉन अकेडमिक, मॉरलिटीज़, इन्हनि सभिनी शयुनि जो जेको आहे हिकिड़ो डिस्कस थींदो आहे। उनखे जिथे बि असां फ्लास ॾिसंदा आहियूं त पाण में बि डिस्कस करे, जेकॾहिं को घर जो इशू आहे त फैमिली सां डिस्कस कंदो, जेकॾहिं को स्कूल जो इशू आहे, कंहिं टीचर जो इशू आहे, अकेडमिक्स में प्रॉब्लम आहे, परफॉर्मेंस में थोरो प्रॉब्लम आहे, त पोइ जॾहिं म्यूचुअल अंडरस्टैंडिंग सां वेंदासीं त उनजे लाइ हिकु गाइडलाइन तयारु थींदियूं ऐं डिस्कस थींदियूं ऐं उन खां पोइ अॻिते जे लाइ जेको आहे उनजी वेलफेयर जे लाइ सोचबो त अकेडमिक ऐं नॉन अकेडमिक्स जे बहितरी जे लाइ जॾहिं डिस्कशन्स थींदियूं ऐं उनजे इशूज़ ते जेको आहे सो डिस्कस थींदो त ॿार जे लाइ काफ़ी बहितरु आहे। उन खां पोइ इनसाइट जेके बि आहिनि, ॿार में क्वालिटीज़ आहिनि, के वीकनेसिस आहिनि, के जेको आहे ॿिया मसइला आहिनि, त उनजी होलिस्टिक डेवलपमेंट थींदी। होलिस्टिक डेवलपमेंट ते बि डिस्कशन थींदो आहे पेरेंट्स जे बारे में। हाणे होलिस्टिक डेवलपमेंट पाण हिकिड़ो वॾो टॉपिक आहे जंहिं ते डिस्कस करे सघिजे थो, पर मां ईअं नटशेल में तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त उन में फिज़िकल स्किल्स आहिनि, ॿार जी ग्रोथ फिज़िक में, त ॿार जी बॉडी, ॿार जी उन में हे होलिस्टिक डेवलपमेंट में हे उन जा पंहिंजा पार्ट्स आहिनि। त मां फिज़िकल स्किल्स कीअं उन जा हलनि था, सोशल स्किल्स डेवलपमेंट उनजी कीअं थी थिए, लैंग्वेज स्किल डेवलपमेंट उनजी कीअं थिए, क्रिएटिव स्किल्स उन जा कीअं आहिनि ऐं लॉजिकल थिंकिंग उनजी कीअं आहे ऐं इमोशनल जेको आहे स्किल्स या इमोशन्स उन जा कीअं था पंहिंजे एज जे अंदरि कीअं था डेवलप थियनि ऐं इन्हनि शयुनि ते बि जेको आहे डिस्कस थी सघे थो। त पेरेंट्स टीचर मीटिंग जो ओवरऑल जेको आहे सो असांजे लाइ इहे शागिर्द जी फ्यूचर जे बारे में, शागिर्द जे जेको आहे वेलफेयर जे बारे में, शागिर्द जे अकेडमिक्स जी प्रॉपर ऐं नॉन अकेडमिक्स जी प्रॉपर परफॉर्मेंस प्रोग्रेस जे थ्रू या अंदरि में जेके हिन जा होलिस्टिक आहिनि ॿार जा स्किल्स, उहे उन प्रॉपर एज जे मुताबिक़ डेवलप थियनि था या नथा थियनि, या जेकॾहिं को डेवलप नथा थियनि या किथे का रंड कहे, किथे को प्रॉब्लम आहे, त उन में उस्ताद ऐं शागिर्द ऐं पेरेंट्स हो त स्टेक होल्डर आहे जंहिं ते असांखे कमु करिणो आहे, पर उस्ताद ऐं वालदेन जॾहिं पाण में वेहंदा ऐं उनजे बारे में सोचींदा त उनजी डेवलपमेंट थींदी। हाणे डिस्कशन्स जॾहिं बि पेरेंट्स टीचर मीटिंग थींदी आहे त उन में डिस्कशन्स बिटवीन द टीचर एंड बिटवीन द पेरेंट्स थींदो आहे। त उन में अकेडमिक्स, नॉन अकेडमिक्स में ॿार जी परफॉर्मेंस में रिज़ल्ट्स उन जा कीअं था अचनि, कवरेज कीअं थो करे, मटीरियल उनजो कीअं थो थिए, मटीरियल जेको आहे सो कीअं लिखे थो या कीअं जेको आहे सो इहो कॉपीज़ वग़ैरह पूरियूं करे थो, प्रैक्टिकल्स पूरियूं करे थो, या टाइम लाइन जे मुताबिक़ अकेडमिक्स सां रिलेटेड जेके शयूं अथसि उहे हू प्रॉपर करे थो या नथो करे। नॉन अकेडमिक्स में को करिकुलर एक्टिविटीज़ में ॿार जेको आहे उहो हिसो वठे थो नथो वठे, या कीअं जेको आहे सो उनजी परफॉर्मेंस आहे उन में इन ते डिस्कस थींदो आहे। उन खां पोइ जेके बि ॿार सां सोशल इश्यूज़ थियनि था
उन्हनि ते बि डिस्कस थींदो आहे त ॿार हिन सां हे मसइला आहिनि। ॾिसंदा अक्सर बेशतर पेरेंट्स जेके आहिनि ॻाल्हियूं कंदा आहिनि, बाबा हिनखे लिखणु नथो अचे, हिनखे जेको उर्दू नथी अचे, हिनखे अंग्रेज़ी नथी अचे, हिनखे सिंधी टेक्स्ट कोन थो अचे, या हे ॿार पढ़नि था हिन सां हे मसइला आहिनि, काथियूं पूरियूं नथो करे, या टीचर्स जेके आहिनि उन सां डिस्कस कंदा आहिनि पेरेंट्स सां त बाबा ॿार टाइम ते नथो अचे, साफ़ु सुथिरो नथो ॾे, पंहिंजो कमु पूरो नथो करे ऐं पढ़ाई में ठीकु न आहे। ॾिसो टीचर्स खे कॾहिं बि ॿारनि जे लाइ नेगेटिव रिमार्क्स न ॾियणु घुरिजनि, इवन डायरी ताईं छो न वञनि। त जेकॾहिं तव्हां को टीचर लिखे थो त भाई मैथ में कमज़ोर आहे ऐं मैथ वारो टीचर ई लिखे थो त पेरेंट्स जेको आहे सो इहो ई सोचींदा, ॾिसो पेरेंट्स खे लिखी मोकिलणु त भाई तव्हांजो ॿारु जेको आहे सो मैथ में कमज़ोर आहे, त इन जो मक़सदु इहो आहे त भाई टीचर जेको पाण मैथ में कमज़ोर आहे उनजे करे लिखे थो, न त हू जेकॾहिं उन ते वेही प्रॉपर टाइमिंग सां उन टीचर खे मोटिवेशनल इंकरेजमेंट टिप्स ॾिजनि ॿार खे त उहो ॿारु अॻिते वधी सघे थो। त उनजे करे मां टीचर्स खे गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे पेरेंट्स जे साम्हूं या ॿारनि जे साम्हूं अहिड़े क़िस्म जा ऑकवर्ड कमेंट्स न ॾियो त हीउ कमज़ोर आहे या क्लास जे दौरान ई तूं त माना न भाॻो आहे, गॾु हुआ, कॾहिं कोन सुधरंदी, त इहे शयूं जेके आहिनि उहे ॾाढो हिकिड़ियूं वेरी बैड इम्पैक्ट ऑन द स्टूडेंट, त इन खां अवॉइड कयूं। पर ॿारनि जी बिहेवियर्स एटीट्यूड्स ते बि जेको आहे सो हमेशह डिस्कस थींदो आहे पेरेंट्स टीचर मीटिंग में। के ॿार शरारती हूंदा आहिनि, के ॿार पोलाइट हूंदा आहिनि, के काइंड हूंदा आहिनि, पर उनजी जेका एक्स्ट्रा जेके शयूं जॾहिं बि थींदियूं उहो शरारतूं हुजनि या वेड़ियूं हुजनि या ॿियूं कहिड़ी शयूं आहिनि या ओवरऑल घर जा इशूज़ बि जेके आहिनि उहे डिस्कस थींदा आहिनि, त ॿार घर खां ई अहिड़े नमूने सां अचे थो त उनजे करे अहिड़े शयूं थियनि थियूं। उनखां पोइ फ्यूचर प्लान, ॿारनि जी के कमज़ोरियूं हूंदियूं, ॿारनि खे को कमु हूंदो जेको प्रॉपर नथो थिए, त पोइ पेरेंट्स ऐं टीचर पाण में वेही हिकिड़ो प्लान कंदा आहिनि त ॿार खे हाणे कहिड़ी मोटिवेशन, कहिड़ो इंकरेजमेंट या कीअं ॿार खे अॻिते वञणु घुरिजे, त जीअं हू जेको आहे सो पंहिंजी जेके वीकनेसिस अथसि या जेके हुन में फ्लॉज़ आहिनि उन्हनि खे कीअं बहितर करे सघिजे थो। उनजे लाइ बि टीचर ऐं पेरेंट्स पाण में वेही हिकिड़ो मैच्योर अंडरस्टैंडिंग सां को प्लान ठाहे ऐं ॿार खे जेकॾहिं उनखे इम्प्लीमेंट कराईंदा त इंशाअल्लाह ताला ॿारु बहितर थींदो। ॿियो इहो त गाइडेंस बि आहे, पेरेंट्स टीचर्स खे गाइड कंदा, टीचर्स पेरेंट्स खे गाइड कंदा, त हिकिड़ी टू वे हिकिड़ी आहे इंटरेक्शन सां कम्युनिकेशन आहे बिटवीन द टीचर्स एंड पेरेंट्स, त कीअं वेही ॿार जे मुस्तक़बिल, ॿार जी पढ़ाई, ॿार जी फिज़िकल, ॿार जे इमोशन्स, ॿार जी डिफरेंट टाइप ऑफ स्किल्स खे कीअं इम्प्रूव कजे ऐं कीअं उनखे अॻिते वधाइजे। त अहिड़े नमूने सां इहे जेके शयूं आहिनि, हाणे जॾहिं बि पेरेंट्स टीचर मीटिंग में अचनि त ज़रूरी आहे त हेड ऑफ एन इंस्टीट्यूशन या उनखां अलावा ॿिया जेके उस्ताद कोऑर्डिनेटर पेरेंट्स खे इंस्टीट्यूशन बि विज़िट कराइनि, कंप्यूटर लैब विज़िट कराइनि, इंग्लिश लैब विज़िट कराइनि, क्लासरूम्स उनखे ॾेखारनि, गार्डन उनखे ॾेखारनि, स्पेस बाथरूम्स वग़ैरह ॾेखारनि, त हू स्कूल जे फैसिलिटीज़, स्कूल जे एनवायरमेंट खां बि वाक़ुफ़ु हुजनि, त जीअं हू आराम सां तव्हां सां वेही ॿार जी शागिर्द जी परफॉर्मेंस ऐं प्रोग्रेस ते जेको आहे डिस्कस करे सघनि। हाणे पेरेंट्स टीचर मीटिंग जो असुलु मक़सदु ई इहो आहे त वेही पाण में उस्ताद ऐं वालदेन ॿार जे फ्यूचर प्लानिंग, हलंदड़ प्रोग्रेस, उहा अकेडमिक हुजे नॉन अकेडमिक हुजे, उन ते वेही ऐं उनजे बहितर मुस्तक़बिल जे लाइ हिकिड़ो प्लान ठाहे, हिकिड़ी गाइडेंस ठाहे, हिकिड़ो पाण में मैच्योर अंडरस्टैंडिंग जे हिसाब सां उनजी अकेडमिक्स ते, उनजे रिज़ल्ट्स ते, उनजे अदब ते, एहतराम ते, ओबीडियंसी ते, पंक्चुअलिटीअ ते, रेगुलरिटीअ ते, जेको बि एजुकेशनल एनवायरमेंट में जेके रिस्पॉन्सिबिलिटीज़ स्टूडेंट्स जूं आहिनि, जेकॾहिं हू पूरी नथो करे त PTM इज़ अ वेरी नाइस मीटिंग जंहिंमें ॿई वेही पंहिंजे बचनि जे लाइ बहितर सोचे सघनि था ऐं उनखे बहितर बेनिफिशियल ऐं बहितर डेवलपमेंट ऐं उन में स्किल्स चेंजिस अची सघनि थियूं। सो उनजे करे मां इहा जेका क्लिप ठाही आहे त पेरेंट्स टीचर मीटिंग छो ज़रूरी आहे, पेरेंट्स टीचर मीटिंग तमामु ज़रूरी आहे त वालदेन जे रिलेशन डेवलप था थियनि, शागिर्द जी वेलफेयर जे लाइ सोचियो थो वञे ऐं उनखे एकेडमिक ऐं नॉन एकेडमिक जेका आहे उन में जेके फ्लॉज आहिनि उनखे जेको आहे ॾिठो थो वञे ऐं होलिस्टिक डेवलपमेंट जेका मां तव्हांखे ॿुधाई त मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके स्किल्स उन एज जे ॿार जा डेवलप थियनि था या नथा थियनि या कमी का रहिजी थी वञे, त हिकिड़ी वेही करे गॾु वालदेन ऐं पेरेंट्स ॿार जी फ्यूचर वेलफेयर ऐं हिकिड़ी डेवलपमेंट जे लाइ सोचनि, त इहो पेरेंट्स टीचर मीटिंग ज़रूरी आहे। मां पब्लिक सेक्टर ऐं प्राइवेट सेक्टर जे हेड ऑफ एन इंस्टीट्यूशन खे गुज़ारिश कंदुसि त इएं साल में 2-3-4 दफ़ा अहिड़ी क़िस्म जूं मीटिंग्स थियणु घुरिजनि, त जीअं असां वेही करे ॿार जे
जेको आहे सो सॼे हिन फिनॉमिना, सॼी हुनजी स्ट्रक्चर, सॼी हुनजी पर्सनैलिटी, सॼी हुनजी एकेडमिक, नॉन एकेडमिक ऐं ओवरऑल जेके सोशल बिहेवियर्स आहिनि उन्हनि जी डेवलपमेंट जे लाइ बहितर नमूने सां को क़दम खणिजे ऐं बहितर नमूने सां सलाह मशवरो कजे, ॿारनि जे फ्यूचर खे प्लान कजे। सो जेकॾहिं तव्हांखे तालीम जूं क्लिप्स बहितर थियूं लॻनि ऐं सुठियूं थियूं लॻनि त प्लीज़ सब्सक्राइब मी ऐं आई वांट योर हेल्प। गॉड ब्लेस यू, प्लीज़, थैंक यू वेरी मच।